नाज़रीन, फैज़गंज में समाजी तंजीम पारा 6 अक्टूबर योम दिफ़ा के हवाले से रैली कढी वई। उन हवाले से पेश है बासित चांग की रिपोर्ट। फैज़गंज में 6 सितंबर योम दिफ़ा के सिलसिले में ह्यूमन राइट्स प्रोटेक्शन फोरम पाकिस्तान के चेयरमैन महबूब अली चांग, तालके सदर इमदाद हुसैन चांग, बासित चांग, उस्ताद तारिक हुसैन खासकली, रियाज मेमून, काजिम हुसैन चांग की अगवानी में 6 सितंबर के शहीद ऐं गाज़िन के सुर्ख सलाम पेश करण लाइ फैज़गंज ह्यूमन राइट्स प्रोटेक्शन फोरम पाकिस्तान के मरकजी ऑफिस पक्का चांग का रैली कढी वई। रैली शहर के मुख्तलिफ रस्तन चौकन का थींदी फैज़गंज के मुख्य चौक ते पहुंची, जिते रैली जलसे की सूरत इख्तियार करे वई। उन मौके ते ह्यूमन राइट्स प्रोटेक्शन फोरम पाकिस्तान के मरकजी अगवान महबूब अली चांग, तालका सदर इमदाद हुसैन चांग ऐं ॿियनि धरती टीवी न्यूज़ के ॿुधाईंदे चयो त 6 सितंबर ते असां हर साल रैली कढंदा आहियूं। आज पाकिस्तान के दिफ़ा जो ॾींहुं आहे ऐं दिफ़ा जे ॾींहं ते ह्यूमन राइट्स प्रोटेक्शन फोरम पाकिस्तान हिकिड़े योम दिफ़ा जे हवाले सां रैली कढी आहे ऐं पाकिस्तान की पाक फौज हमेशा पाकिस्तान जो दिफ़ा कयो आहे ऐं इंशाअल्लाह ताला कंदी रहंदी। पाकिस्तान जिंदाबाद। असीं जेकी रैली कढी आहे ह्यूमन राइट्स प्रोटेक्शन फोरम पाकिस्तान जे तरफों ऐं जो मरकजी चेयरमैन महबूब चांग जो शिरकत कई है, जैमें जो वॾे तादाद में फैज़गंज में योम दिफ़ा के दिहाड़े ते रैली कढी आहे। असीं इन जे करे रैली कढी आहे जो असांजा जेके 1965 1971 में जेके असांजा शहीद थिया ऐं उन्हनि शहादतूं हासिल करे ऐं असांजे पाकिस्तान जो दिफ़ा कयो आहे, जेको अॼु ताईं भी पाकिस्तान ज़िंदा है, उन्हनि शहीदनि ऐं गाज़िन जे करे ज़िंदा है। अॼु भी जेकी फ़ौज कुर्बानी पई ॾे 2023 आहे, उन फौज जे ही करे, उन जी कुर्बानी जे करे अॼु पाकिस्तान जेको कायम ई दायम आहे। सितंबर ते भारत पंहिंजे नापाक इरादे सां असांजे प्यारे मुल्क पाकिस्तान ते हमलो कयो ऐं असांजे मुल्क पाकिस्तान जे बहादुर पाक फौज भारत के भरपूर नमूने सां शिकस्त ॾिनी हुई। कैमरा टीम सां गॾु बासित चांग, धरती टीवी न्यूज़।